अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां यहाँ अमजद महरानी। बहितरीन सिंधी ड्रामो ॾुखनि जो ताज। दोस्तों, हिन ड्रामे में शहमीर जॾहिं थकल टुटल घर अचे थो ऐं पंहिंजी न्याणीअ खां पाणीअ जो ढुक घुरे थो। संदसि न्याणी पाणी खणी अचे थी ऐं चवे थी, बाबा छा अॼु बि घर में खाइण लाइ कुझु नाहे? शहमीर जूं अखियूं आलियूं थियो वञनि, हू बेवस ॿाहिरि निकिरियो वञे। 20 सालनि खां पोइ शहमीर जो दोस्त अमजद अचे थो ऐं शहमीर खां कुझु पुछे थो। शहमीर हुन खे जवाबु ॾिए थो। उते ही ॿई हिक ॿिए खे नथा सुञाणनि। आख़िरकार अमजद वापसि मोटण जी करे थो। थोरो अॻिते वञे थो त शहमीर पंहिंजे भाउ सां कुझु ॻाल्हाए थो। अमजद बीहो उन्हनि जी गुफ़्तगू ॿुधे थो त पोइ अमजद सम्झो वञे त ही मुंहिंजो शहमीर दोस्त आहे नंढपुण जो, जेको 20 साल पहिरीं मूंखां अलॻि थी वियो आहे। उनखां पोइ अमजद वापसि शहमीर ॾांहुं मोटियो अचे ऐं हुननि जी कचहरी थिए थी। दोस्तो, ही हिकु बहितरीन सिंधी ड्रामो आहे। हिन ड्रामे जी दर्द भरियल कहाणी आहे। उमेदु आहे तव्हांखे ही ड्रामो पसंदि ईंदो। ही ड्रामो तव्हांखे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमजद महरानी ऑफिशियल ते मिली वेंदो। हिकु भेरो ज़रूरु ॾिसंदा।